नमस्कार मुझे प्यारा सिंधी भावरों भेनरूं, परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु असां ॾिसंदासीं इन वीडियो जे माध्यम खां कि क्रिसमस छा आहे, क्रिसमस जी सच्चाई जे बारे में अॼु असां ॼाणींदासीं। अॼु असां ॾिसूं था दुनिया भर में इन दिसंबर जे महीने में चारों ओर माण्हू क्रिसमस जी मल्हाइण जी तयारी करे रहिया आहिनि ऐं क्रिसमस खे मल्हाईंदा आहिनि। पर जेकी दुनिया में क्रिसमस खे खणी माण्हुनि जी मान्यता आहे, छा उहो क्रिसमस आहे जीअं उहो क्रिसमस मल्हाइनि था, छा उहो क्रिसमस आहे? त मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां मुंहिंजा प्रियो, बिल्कुलु न। छोकी माण्हुनि जी मान्यता छा आहे क्रिसमस खे खणी कि क्रिसमस हिकु विदेशी त्योहार आहे। माण्हू ईअं मञींदा आहिनि कि इन ॾींहं ते सेंटा क्लॉस ॿारनि लाइ गिफ्ट खणींदो आहे, इहो सेंटा क्लॉस जो मुख्य ॾींहुं आहे। माण्हू ईअं मञींदा आहिनि कि अॼु असांखे घर में इन ॾींहं ते लाइटूं ॿारणियूं आहिनि, क्रिसमस जो वणु रखिणो आहे, गिरजाघरनि में वञी करे मेणबतियूं ॿारणियूं आहिनि, पार्टियूं करणियूं आहिनि, मौज मस्ती करणी आहे, डांसूं करणियूं आहिनि। त इहो सभु मुंहिंजा प्रियो क्रिसमस कोन्हे। असली क्रिसमस छा आहे अॼु मां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदुमि। असली क्रिसमस तव्हांजे ऐं मुंहिंजे जीवन खां जुड़ियल आहे। उहो हर हिकु माण्हूअ जे करे थियो। त मां ॿिनि सवालनि जे रूप में तव्हांजे साम्हूं रखंदुमि क्रिसमस जी सच्चाई। पहिरियों सवाल, क्रिसमस छा आहे? हिन सॼे ब्रह्मांड खे, सॼी दुनिया खे ठाहिण वारो ईश्वर जे सभु कुझु ठातो आहे, सूरज, चंड, तारा, ग्रह, इन धरतीअ ते असां ॾिसूं था चारों ओर समुंड, नदियूं, पहाड़, पक्षी, जानवर, जीव जंतु ऐं हर हिकु इंसान खे जंहिं ठातो आहे उहो महान ईश्वर अॼु खां 2024 साल अॻु सॼी पंहिंजी स्वर्ग जी महिमा खे छॾे करे इन धरतीअ ते इंसान जे रूप में पैदा थियो। मां ॻाल्हि थो कयां प्रभु यीशु मसीह जी, ऐं इहो आहे क्रिसमस। कि ईश्वर तव्हांजे लाइ ऐं मुंहिंजे लाइ स्वर्ग छॾे करे हिन पृथ्वीअ ते अची इंसान जे रूप में ॼमियो। पर हाणे सवाल थो अचे, मुंहिंजो ॿियो सवाल, कि आख़िर क्रिसमस छो थियो? छो आख़िर ईश्वर खे हर हिकु इंसान जे लाइ इन पृथ्वीअ ते अची करे इंसान जे रूप में पैदा थियणो पियो? आख़िर उनजो मक़सदु छा हुयो? शुरूआत में मुंहिंजा प्रियो जॾहिं ईश्वर इहा सृष्टि ठाती वई त सभु कुझु सही हुयो। अॼु असां ॾिसूं था सॼी दुनिया बिगड़ियल आहे, गड़बड़ी आहे। शुरूआत में ईअं न हुयो, दुनिया सुंदर हुई, सभु कुझु बढ़िया हो, सुठो हुयो। पोइ सॼी सृष्टिअ खे रचण खां पोइ परमेश्वर इंसान खे ठातईं ऐं सभिनी खां उत्तम सृष्टि उन इंसान जी कयईं। उन हिन पृथ्वीअ जा पहिरियों मर्द स्त्री ठातईं जंहिंजो नालो हो आदम ऐं हवा। आदम ऐं हवा ॿई परमेश्वर जी संगति में हुआ, उन सां गॾु रिश्ते में हुआ। इन जे करे उहे सही हुआ, उन्हनि जो जीवन पवित्र हो, उन्हनि जे जीवन में काई बुराई न हुई, इंसान जे जीवन में कोई समस्या न हुई, ना ही कोई निराशा, दुख, बीमारी, कुझु बि न हुयो, सभु कुझु सही हुयो। पर आदम ऐं हवा ईश्वर जे द्वारा उन्हनि खे ॾिनल आज्ञा खे उन्हनि तोड़े छॾियो। उन्हनि परमेश्वर जे ख़िलाफ़ कमु कयो ऐं इनखे चइबो आहे पाप। छोकी बाइबल चए थी परमेश्वर जे नियम खे तोड़णु पाप आहे। पाप करण जे करे आदम ऐं हवा जो रिश्तो परमेश्वर खां टुटी पियो, उहे परमेश्वर खां अलॻि थी विया। जीअं ज्योति ऐं अंधकार जो कोई मेल न थी सघंदो आहे, ईअं ई पाप ऐं परमेश्वर जो कोई मेल न थी सघंदो आहे। इंसान हाणे पाप करण जे करे पापी थी वियो। ऐं छोकी सॼी मानव जाति आदम ऐं हवा मां ई पैदा थी आहे, असां सभु उन जा ई वंशज आहियूं, त असांजे अंदरि बि उहो पाप जो बिज अची वियो, असां बि पापी थी वियासीं। ऐं बाइबल जो वचन चए थो हर इंसान पापी आहे ऐं उन पाप जे करे ईश्वर खां परे आहे। ऐं असां उनजो असरु ॾिसी रहिया आहियूं सॼी दुनिया भर में पाप जो, कि माण्हू कीअं हिक ॿिए खे धोखो थो ॾिए, भाउ जो कोन्हे, हत्या, चारों ओर असां ख़बरूं था ॿुधूं, अलॻि अलॻि तरीक़े जी गंदी ॻाल्हियुनि जो, दुष्टता जो, लालच, स्वार्थपन, दुनिया कीअं थी वई आहे, सॼी बिगड़जी वई आहे। छोकी इंसान पाप में आहे, ईश्वर खां परे आहे। ऐं मृत्यु बि इन जे करे ई दुनिया में आई। पर सिर्फ़ु एतिरो ई न मुंहिंजा प्रियो, पापनि जो अंजाम इन खां बि वधीक ख़तरनाक आहे। अगरि असां हिन पृथ्वीअ ते रहंदे पापनि मां छुटकारो न पातो त पोइ प्रभुअ जो वचन चए थो कि हिकु ॾींहुं जॾहिं असां मरण खां पोइ या पृथ्वी छॾण खां पोइ ईश्वर जे साम्हूं बीहंदासीं त ईश्वर हर हिकु माण्हूअ जो न्याय कंदो। त इन पाप जे करे असां उन न्याय में दोषी साबित थींदासीं। ऐं इन जे करे
उनजी सज़ा इहा आहे कि असां हमेशह जे लाइ उन महान ईश्वर खां परे नरक जी बाहि में वञी पवंदासीं ऐं हमेशह हमेशह जे लाइ उन बाहि में सरंदा रहंदासीं। पर मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां मुंहिंजा प्रियो, परमेश्वर जेको दयालु, सचो, पवित्र ऐं प्यारो आहे, जेको भलो आहे, उहो नथो चाहे कि कोई बि इंसान पाप में जीए ऐं हमेशह जे लाइ इन पृथ्वीअ खां पोइ उनखां परे थी वञे। त उन हिकु रस्तो कढी। प्रभु जो वचन चए थो बाइबल में, तिमोथीस जी पुस्तक में, कि परमेश्वर खे इहा ॻाल्हि वणंदी आहे, उहो ईअं चाहींदो आहे कि हर इंसान पंहिंजे पापनि मां तौबा करे छुटकारो पाए ऐं सचाईअ खे सुञाणे वठे। उन परमेश्वर असांखे बचाइण जे लाइ हिकिड़ी योजना ठातई ऐं उन योजना जी शुरूआति थी क्रिसमस खां। मुंहिंजा प्रियो, उहो महान परमेश्वर हिन पृथ्वीअ ते असां सभिनि खे पापनि मां छुटकारो ॾियण जे लाइ इन पृथ्वीअ ते अची करे इंसान जे रूप में पैदा थियो। जीअं हिकु गुनहगार पंहिंजे पाण खे न बचाए सघंदो आहे, जीअं हिकु कैदी पंहिंजे पाण जी ज़मानत न ॾेई सघंदो आहे, ईअं ई असां सभु बि पंहिंजे पाण खे पापनि मां न पिया बचाए सघूं। इन जे करे ईश्वर हिते अची करे इंसान जे रूप में ॼमियो, यीशू मसीह, ऐं असां सभिनि जा पाप, हर हिकु माण्हूअ जा पाप ऐं गुनाह पंहिंजे मथां खणी करे क्रूस ते चढ़ियो ऐं सूलीअ ते पंहिंजो सॼो लहू वहाए छॾियईं। असां सभिनि जा गुनाह जी सज़ा खे उन क्रूस ते भोगे छॾियईं। उन सॼो असांजो पापनि जो धाम चुकाए छॾियईं। उहो मरियो ऐं 3 ॾींहं ते यीशू मसीह मौत खे हाराए करे जी उथियो। मुंहिंजा प्रियो, सॼी दुनिया में, सॼे इतिहास में सिर्फ़ु हिकिड़ी क़बर आहे जेकी अॼु बि खुलियल आहे, उहा यीशू मसीह जी आहे, छोकी यीशू मसीह मौत मां जी उथियो। मुंहिंजा प्रियो, असांजी सभिनीनि खां वॾी में वॾी ज़रूरत इहा आहे कि असां सभु पंहिंजे पापनि मां मुक्ति पाए करे वापसि ईश्वर सां गॾु जुड़ी वञूं। परमेश्वर जो वचन बाइबल में चए थो कि परमेश्वर सॼे जगत खां, यानी हर हिकु माण्हूअ सां एतिरो प्यारु कयो अथई कि उन पंहिंजे पाण खे असां सभिनि खे बचाइण जे लाइ ॾेई छॾी। वचन चए थो, जेको बि हाणे माण्हू पंहिंजे पापनि मां तौबा करे यीशू मसीह वटि ईंदो ऐं उनखे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कंदो, त उन माण्हूअ खे पापनि मां माफ़ी मिलंदी ऐं पोइ उनजो रिश्तो ईश्वर सां गॾु थी वेंदो। पोइ उन माण्हूअ खे पंहिंजो जीवन परमेश्वर जे वचन जे अनुसार गुज़ारणो आहे। पोइ उनजे जीवन में सुंदरता ईंदी वेंदी ऐं इन पृथ्वीअ खां पोइ उहो हमेशह जे लाइ ईश्वर सां गॾु स्वर्ग में अनंत जीवन गुज़ारींदो। मुंहिंजा प्रियो, यीशूअ जे नाले जो मतिलबु ई इहो आहे कि पापनि मां छॾाइण वारो। क्रिसमस मुंहिंजा प्रियो इन सॼी दुनिया जे लाइ सभिनीनि खां वॾी ख़ुशख़बरी आहे। क्रिसमस इन दुनिया में जीवन, ख़ुशियूं, आनंद, बदिलाव, शांती खणी आयो। इहो हर हिकु माण्हूअ जे लाइ आहे। परमेश्वर जो वचन चए थो कि जॾहिं यीशू मसीह जो जनमु थियो त स्वर्ग मां दूत हेठि अची करे कुझु माण्हुनि खे ईअं चवणु लॻा कि अॼु असां तव्हांखे वॾे आनंद जो समाचार, जेको सभिनीनि माण्हुनि जे लाइ आहे, ॿुधाइण जे लाइ आया आहियूं कि अॼु बेथलेम नगर में उद्धारकर्ता जो जनमु थियो आहे ऐं इहो ई मसीह आहे। त इहो मुंहिंजा प्रियो क्रिसमस जो इहो तोहफ़ो, इहो परमेश्वर जी तरफ़ां प्यार सभिनीनि माण्हुनि जे लाइ आहे, तव्हां जे लाइ, मुंहिंजे लाइ, हर हिकु माण्हूअ जे लाइ। त इहो तोहफ़ो मुंहिंजा प्रियो तव्हांखे खपे कि न खपे, इहो निर्णय तव्हांजे हथ में आहे। पर इतिहास गवाह इन तोहफ़े खे, इन परमेश्वर जे प्यार खे, क्रिसमस खे जंहिं बि माण्हूअ पंहिंजे जीवन में स्वीकार कयो, उन माण्हूअ जो जीवन बदिलजी वियो। तव्हांजे साम्हूं उन्हनि माण्हुनि मां हिकु मां जिंदो गवाह आहियां कि क्रिसमस जो तोहफ़ो जॾहिं मां स्वीकार कयो, मुंहिंजो जीवन बदिलजी वियो। मुंहिंजी दुआ तव्हां सभिनीनि जे लाइ इहा ई आहे कि तव्हां सभु इन तोहफ़े खे पंहिंजे जीवन में स्वीकार कयो ऐं वापसि ईश्वर सां गॾु जुड़ी वञो। परमेश्वर तव्हां सभिनीनि खे आशीष ॾे।